दोस्तों असी पहुंची विया कैंट स्टेशन ते ही कैंट स्टेशन जा नज़ारा अवांखे ॾेखारींदा हलूं। कैंट स्टेशन खां पोइ असां जाॾे वेंदासीं पोइ अवांखे ॿुधाईंदासीं इहा आहे कैंट स्टेशन। हाणे असां वेंदासीं अॻिते अवांखे उतां जा मनाज़िर भी ॾेखारींदासीं त किथे पहुता आहियूं। ही जेको मुंहिंजो व्लॉग आहे हिन खे अवां सब्सक्राइब कयो मुंहिंजे चैनल खे ऐं कमेंट कयो, लाइक कयो, शेयर कयो। अवां ॾिठा हूंदा कराची जा जेके मशहूरु कुलिया आहिनि ऐं ही तमामु असीं कराची स्टेशन ते आहियूं ऐं हिननि कुलियनि खे ॾिसो ही सामान खणंदा ऐं असीं वेंदासीं हाणे मथे। ही ॾिसो अयूब मूंसां गॾु आहे, उनखां अलावा नज़ीर मूंसां गॾु आहे। नज़ीर लुकी छो तो हेॾे साम्हूं अचे। असीं मथे पुल ते पहुची विया आहियूं। हाणे वेंदासीं शहर वारी तरफ़। जरवार जरवार ना आहे वा कराची आहे। हाँ जरवार छॾे आए मीरपुर माथिलो में, हिन वक़्तु तूं आहीं कराची में। ऐं असीं वेंदासीं कंहिं होटल ते नाश्तो कंदासीं, उनखां पोइ जेको आहे अवांखे कंहिं ॿिए तरफ़ वठी हलबो। इहा आहे कराची स्टेशन। नज़ीर असां खां अॻु वञे पियो। नज़ीर बि अदा दोस्तों असीं टिकट ॾेखारीसीं। हिन महिल असीं स्टेशन खां ॿाहिरि निकिरूं पिया ऐं नाश्तो कंदासीं। नाश्ते करण खां पोइ रक्शो पकिड़े वरी अॻिते वेंदासीं। हीअ आहे कराची जी स्टेशन जेका मशहूरु स्टेशन आहे कैंट स्टेशन। अदा हेॾे अचो। हाणे असीं हितां निकिरंदासीं ॿाहिरि ऐं उनखां पोइ जेको आहे वेंदासीं कंहिं ॿिए मंज़िल ॾांहुं जिते बि वेंदासीं अवांखे ॾेखारींदा हलंदासीं। हिते वॾी रश लॻी पई आहे रक्शनि जी ऐं उनखां अलावा ॿियूं गाॾियूं। अवां जिते बि वञो हितां अवांखे गाॾियूं मिली सघनि थियूं। दोस्तों ही जेका इंजण आहे ही अंग्रेज़ दौर जो बीठल आहे। असीं जॾहिं स्टेशन खां ॿाहिरि निकितासीं त ही इंजण नज़र आयो। असीं चयोसीं त हिन इंजण जो अवांखे ॿुधाईंदा हलूं। ही जेको इंजण आहे कोयले ते हलंदो हुयो ऐं हाणे उहो दौर नाहे रहियो जो कोयले ते हले। थी सघे थो वरी कोयले जो दौर अचे, पर हिन महिल जेको ही इंजण आहे हिते बीठल आहे ऐं हिन इंजण ही तमामु पुराणो इंजण आहे अंग्रेज़ दौर जो। ऐं ॾिसी सघो था ही इंजण। दोस्तों हिन वक़्तु असीं नाश्तो कयो आहे हिते पठान होटल ते ऐं उनखां पोइ जेको आहे असीं अॻिते हलंदासीं ऐं नाश्तो कयोसीं। तमामु बहितरीनु नाश्तो हुयो पर वॾो महांगो आहे। कराची माना तमामु वॾी महांगी ऐं हिते ईअं सम्झ जेको अचे थो हुनजी जेब कपे था वञनि, पर पोइ बि पेट त पालणो आहे। उन करे नाश्तो कयोसीं ऐं हीअ होटल मां अवांखे ॾेखारियो अमीर होटल, इन ते असीं नाश्तो कयोसीं। ऐं हाणे वरी ॾिसूं था कहिड़े होटल ते वञूं था, किथे वञूं था। ऐं अॻे व्लॉग जे लाइ असां सां गॾु रहो ऐं हलूं था कंहिं ॿिए व्लॉग ते।